शामिल कयूं था टंडो मोहम्मद खान का जश्न नज़ूल मौला अली अलैहिस्सलाम जे आमद जे सिलसिले में गुड़ बशीर अहमद बिरोही में रईस शब्बीर अहमद बिरोही पारां केक काटियो वियो। उन दौरान नायत ख़वान मुश्ताक अहमद पावर पारां हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जी शान में नायत शरीफ पढ़ियूं। उन मौके ते गुल हसन हैदरी, साईं अरफान मुग़ल, मोहम्मद सुलेमान दर्स, मोहम्मद सिद्दीक शेख, टंडो मोहम्मद खान जे सीनियर सहाफ़ी मुज़फ़्फ़र अली बिरोही, रईस जाफ़र खान बिरोही, रईस नवाब खान बिरोही, रईस शेर खान बिरोही, नौशाद खान वसार, माजिद अली बिरोही, सरदार रायल खान बिरोही, सरदार सोहेल जान बिरोही, अल्लाह बख्श शेख ऐं ॿियनि मोमिननि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौके ते हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जे शान जे सिलसिले में बहितरीन ख़िताब कयो ऐं ज़ाकिरीन बहितरीन ज़िक्र अली अलैहिस्सलाम अदा कयो। उन मौके ते मुक़ररीन चयो त असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो फ़ातिह ख़ैबर शेर ख़ुदा अली अलैहिस्सलाम जहिड़ो इमाम आहे जंहिं जे आमद खाना कौबा में थियण खां का मामूली ॻाल्हि न आहे। अज़ीम पी अबू तालिब अलैहिस्सलाम जो फर्ज़ंद अज़ीम शख़्सियत जे अल्लाह साईं जे वहदानियत ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नबूवत खे ज़ाहिर कयो ऐं चयो त काइनात जी उहा हस्ती आहे जंहिंखे उहो शरफ़ आहे त सभ खां पहिरियां जेकॾहिं अखि खोली त उहा बि हज़रत मोहम्मद बिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारक ते अखि खोली। केॾो त वॾो एज़ाज़ आहे। जश्न नज़ूल अहमद अली अलैहिस्सलाम जी ख़ुशी में रईस शब्बीर अहमद बिरोही पारां आख़िर में लंगर तक़सीम कयो।